तंगवाणी जमयत उलमा इस्लाम ऐं गुजराणी बिरादरी तरफ़ां मोरज़ादो गुजराणी जी बाज़ियाबी लाइ शहर में शटरबंद हड़ताल करे माशाअल्लाह होटल खां रैली कढी वेन टर्मिनल ते एहतजाज कयो वियो। एहतजाज वारे हंधि मीडिया सां ॻाल्हाईंदे कारी किफ़ायतुल्ला खोसो, मौलवी मोहम्मद सलाह, मलिक सुलेमान, सिंधी अब्दुल फत्ताह, कुलराणी, मौलवी इस्माइल बहलकाणी ऐं मुखविन देवारसन चयो त असांजो नौजवान मुखवी मोरज़ादो गुजराणी खे महीनो थी वियो आहे, ॾोहारियुनि जे चंबे में आहे। ॾोहारी 40 लख भुंग तलब करे रहिया आहिनि। भुंग न ॾियण जी सूरत में मारण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि। तंगवाणी पुलिस में सिर्फ़ दिलासा ॾियण में पूरी आहे पर कख भनी बीणो कोन थी करे। बाद में तंगवाणी थाणे जे DSP एहतजाज वारे हंधि पहुची अॻवाननि सां ॻाल्हियूं कयूं। वधीक 2 ॾींहनि जी मोहलत वठी एहतजाजी धरणो ख़त्म करायो। इलेक्शन 2024 जे सिलसिले में तव्हां बि पंहिंजे तक जे पसंदीदा उम्मीदवार खे कामयाब बणाइण ऐं इलेक्शन मुहिम में सपोर्ट करण लाइ CN न्यूज़ ते इश्तिहार ज़रिए पंहिंजे उम्मीदवार जी चूंड मुहिम में हिस्सो वठी सघो था त पोइ देर छाजी। हाणे असां सां राब्तो करियो ऐं पंहिंजे इश्तिहार CN न्यूज़ नेटवर्क ते बुक करायो। वधीक राब्ते लाइ WhatsApp नंबर 03447223464। तेज़ तरीन न्यूज़ नेटवर्क CN न्यूज़ प्लस।